दोस्तों हक़ मौजूद जीअं सिंध जीअं सिंधी ॿोली असां सुर खावड़ी मुतलिक़ अॻु में 2 वीडियो भरे रखी चुका आहियूं, जिन में असां सुर खावड़ी जे कुझु बुनियादी फ़िक्र फ़लसफ़े ऐं कुझु बैतनि जो पिणु प्रचार कयो होसीं। हिते असां सुर खावड़ी जे दास्तान पहिरीं या कुझु बैत पढ़ंदासीं, उन खां अॻु में थोरो दौर कंदासीं त खावड़ी लफ़्ज़ छा आहे ऐं उन जी माना किथां ऐं कीअं आहे। खावड़ी लफ़्ज़ खाहे या खहे मां वरितलु आहे। खाहो या खहो हिकु डिघे गन वारी हिकिड़ी अहिड़ी रंबी मिसल सोढ़ी फर वारी ॼण हिकु कोॾर आहे, जंहिं सां कंडनि कांडेरनि वारो झंग ॾुखियो झंग वढिजे। अॻे कती या हरीफ़ जी आबादीअ लाइ हाड़ यानी मए जे झोलनि में झंग वढिबा हुआ, जेको हिकु वॾी कशाले वारो पोरियो हो। खावड़ी उहो पोरियत आहे जेको खाए या खहो खणे ऐं हणे अवरच थी कंडनि वारो ॾुखियो झंग वढे साफ़ करे। हीअ त थी लफ़्ज़ी माना। शाब्द लतीफ़ भिटाई वटि या उन खां अलावा सिंधी ॿोली में इस्तिलाही माना में खावड़ी जी माना आहे उहो माण्हू जेको तमामु घणी जफ़ाकश करे महिनती हुजे, पोरियो कंदड़ हुजे ऐं तमामु ॾुखियनि मरहलनि में अहिड़नि जॻहियुनि ते अहिड़नि अणॾिठल जायुनि ते वञे जिते ॿियो माण्हू पहुची न सघे। ज़िंदगी जी कशमकश में तमामु बहितरीनु माण्हू, आला हमत वारो ऐं अवरच इंसानु तमामु घणा कशाला कढे सख़्तियूं सही उहे ॾुखनि ॾाखड़नि में रही करे बि पंहिंजे मक़सदु ऐं पंहिंजे महबूब ऐं पंहिंजे टारगेट ऐं पंहिंजी मंज़िल सां सचो हुजे ऐं उहो पंहिंजे उन महबूब जी ॻोल्हा में हुजे। सो हिन सुर में बुनियादी जेके किरदार आहिनि उहो आहिनि खावड़ी माना जफ़ाकशी महिनती, ऐं ॿियो आहे उहे खावड़ी जंहिंजी तलाश में आहिनि उहो आहे ॾुथ जेको आहे, जेको झंग में थींदड़ खाधे जी शयुनि खे चयो वेंदो आहे। खाधे जूं शयूं जंहिंमें मिसलन भुर्ट जो जेको आहे सो अन्न थींदो आहे, लंब थींदो आहे, मेवनि में गोलाड़ा, चिबड़, सिङर, पेरूं, भाॼी जूं शयूं मिसाल खुंबी, लुलर, मरीरो वग़ैरह वग़ैरह। इहे शयूं जिन ते माण्हू गुज़रान कनि था उन्हनि माण्हुनि खे ॾोथी चइबो आहे। पर हिते इस्तिलाही माना में शाह साहिबु जेको खावड़ी लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे उहो माण्हू जेको हिन झंग में जबलनि में पंहिंजे गुज़र सफ़र जो सामान तमामु घणियुनि मुश्किलातुनि मां गुज़री बि ॻोल्हे लहे त उनखे चयो आहे खावड़ी। त हिते असां जदीद जेको दुनिया आहे या असांजी जेको रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे उन जे हवाले सां इन्हनि जूं मानाऊं अलामती तौर ते असां फेरे सघूं था, छाकाणि त ज़रूरी न आहे त अॼु असां जंहिं ज़िंदगी में जियूं पिया त असां सभु जेको आहे सो वञूं जबलनि में वञी जेको आहे सो लुलर ऐं खुंबियूं इहे ॻोल्हे अचूं। पर छाकाणि त शाब्द लतीफ़ भिटाई वटि अलामती मानाऊं आहे। शाब्द लतीफ़ भिटाई तमामु वसी अलामतनि जो शाइरु आहे, अलामत निगारी तमामु वॾी मज़बूत आहे। हिते ॾोथी माना जेको महिनती जफ़ाकश आहे, पोइ उहो शागिर्दु थी सघे थो, पोइ उहो पोरियत थी सघे थो, केर बि थी सघे थो जेको महिनत करे ऐं पंहिंजे गुज़र सफ़र जो जेको आहे सो सामान वठी अचे ऐं उहो पंहिंजे जियापे जो जेको आहे सो कुवत यानी पेट गुज़र जो सामान गॾु करे। दोस्तो मूं अॻु में बि ॻाल्हि कई, हीउ सुर मूंखे तमामु घणो शागिर्दनि सां तमामु घणो वेझो लॻे थो, छाकाणि त हिते ॾोथी माना शागिर्दु, ॾुथ माना इल्मु ऐं जबल या झंग माना आहे यूनिवर्सिटियूं या तालीमी इदारा। मतिलबु शागिर्द जेके आहिनि उहे घरां निकिरनि था ऐं उहे यूनिवर्सिटियुनि में अची इल्मु हासिलु कनि था, ऐं जेके खावड़ी आहिनि या जेके तमामु वॾी इल्मु वारा आहिनि उहे सम्झो त उस्ताद आहिनि। शाब्द लतीफ़ भिटाई हिकु अहिड़े शागिर्द, हिकु अहिड़े
नई जेको आहे सो खावड़ी जेको कंहिं पोरे लाइ अचे थो कंहिं जॻह ते, उते के अहिड़ा माहिर माण्हू ॾिसे थो जेके जिन खे पंहिंजे उन्हनि जे मक़सद जी, उन्हनि जे महबूब जी ऐं उन्हनि जे पिरीं जी, उन्हनि जे ॾुथ जी ख़बर आहे। तिन खे ॾिसी करे जॾहिं उहो नओं माण्हू या नओं जेको आहे सो उन जथे में शामिलु थींदड़ माण्हू वापसि घरु अचे थो त पंहिंजी माउ खे अची ख़बरूं चारूं ॾिए थो। छा थो चए त चए थो त मूं से ॾिठा माउ जनी ॾिठो पिरींअ खे, तनी संदी का करे न सघां ॻाल्हिड़ी। केतिरनि ई रिसालनि में इहो माउ जेको माउ आहे, डॉक्टर नवीश ख़ान बलोच ते माउ लिखियो आहे, इहो केतिरनि ई रिसालनि में माउ आहे, माउ ज़ेर आहे। ॾिसो माउ ऐं का हिन ॿिन्ही जो काफ़ियो आहे। मूं से ॾिठा माउ यानी ए मुंहिंजी माउ, मूं उहे माण्हू, उहे खावड़ी, उहे जाखोड़ी माण्हू ॾिठा जिन पंहिंजे पिरींअ खे, जिन पंहिंजे महबूब खे, जिन पंहिंजे मक़सद खे ॾिठो। तनी संदी का करे न सघां ॻाल्हिड़ी, उन्हनि जी का ॻाल्हि आऊं करे नथी सघां। उन्हनि जी लेवल, उन्हनि जी हैसियत छा आहे, तमामु वॾा माण्हू आहिनि, अज़ीम माण्हू आहिनि, उन्हनि जी का ॻाल्हि आऊं करे बि नथी सघां। मूं से ॾिठा माउ जनी ॾिठो पिरींअ खे, रही अचिजे रातिड़ी तन जुंगन संदी जाइ, जनी जी साञाए तुरो थिए तार में। यानी ए मुंहिंजी माउ, मूं उहे माण्हू ॾिठा, उहे खावड़ी ॾिठा, उहे पोरियत ॾिठा, उहे जेको आहे सो महिनती ऐं जफ़ाकश माण्हू ॾिठा जिन पंहिंजे महबूब पंहिंजे पिरीं खे ॾिठो आहे। उन्हनि जी जॻह ते उहे जिते रहनि था उते उन्हनि ॼाणू माण्हुनि, उन्हनि सूर्य पहलवान विद्वाननि ऐं जेको आहे सो तमामु घणनि जेको आहे सो इल्म ऐं अकुल वारनि माण्हुनि जी जॻह ते राति रही अचिजे, ख़बर पए त उहे जेको आहे सो कीअं कमु कनि था, छा कमु कनि था। छाकाणि त उहे जेका साञा ॾींदा, उन्हनि जी साञा यानी उन्हनि जी सम्झ, जनी जी साञा तुरो थिए तार में, यानी उहे जेको साञा ॾींदा। ऐं असां जॾहिं पंधु पवंदा हुआसीं ऐं जॾहिं असां पंहिंजो पोरियो करणु शुरू कंदासीं, जॾहिं असां जबलनि में जबल झागींदासीं यानी प्रैक्टिकल लाइफ में दाख़िलु थींदासीं, उन वक़्तु उन्हनि जी जेका ॾिनल साञा हूंदी, इल्मु हूंदो, पतो हूंदो, ख़बर हूंदी, ॼाण हूंदी, उहा ई असांखे ॼण तुरो थी पवंदी, तारे विझंदी असांखे उन गहरे पाणी में। उहो तुरे वांगुरु असांखे तारींदी, असांखे बचाईंदी, असांखे पंहिंजे जियापे जा ॾस ॾींदी। सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवे थो त उन्हनि माण्हुनि सां गॾु उन्हनि जी जॻह ते वञी ॾिसी अचे, रही अचिजे ऐं उन्हनि जी ॼाण जो पतो लॻाए अचिजे। उहा उन्हनि जी मिलियल ॼाण जेको आहे सो असांखे जेको अमली ज़िंदगी आहे उन में असांजो उन में मददगार साबित थींदी। मूं खावड़ी लखिया वेही वेर मकन, मूं खावड़ी लखिया वेही वेर मकन, ॾींहं तते में ॾूंगरें कारण कूत कहनि, झंगल में झुणकनि जो ॾोथी ॾुथ गॾु थिया। यानी ए मुंहिंजी माउ, मूं उहे खावड़ी ॾिठा या लखिया परखिया जेके हिकु पल बि वेही वेर कोन था कनि, यानी हिकु घड़ी बि वेहनि नथा। काढ़े तते जो, ॾींहं तते जो, ॾूंगरनि में ॾोरनि था, घुमनि था। हू कूत लाइ, गुज़र सफ़र जे सामान जे लाइ, ज़िंदगी गुज़ारण जे सामान जे लाइ, हूअ पंहिंजे महबूब खे माणनि जे लाइ हूअ ततल ॾींहं में ॾूंगरनि में घुमनि था, फिरनि था। झंगल में झुणकनि यानी झंगल में उन्हनि जा आवाज़ पिया अचनि, ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं, जिते ॾोथी जेको आहे सो ॾुथ जे लाइ गॾु थिया आहिनि। जहिड़ी रीति ॾोथी ॾुथ लाइ गॾु थिया आहिनि त उन्हनि जा आवाज़ झंग में पिया ॿुधण में अचनि। मूं खावड़ी लखिया घरेन ऐं घारीन, वाहिद लॻ विलनि में रोयो जर हारीन, गोंदर गुज़ारीन तन ॾोथियनि ॾुखो ई न लहे। यानी मूं खावड़ी लखिया सुञाता जेके घरनि में नथा गुज़ारीनि, उहे हमेशह महिनत में आहिनि, उहे हमेशह जबलनि में आहिनि, मैदान में आहिनि, उहे हमेशह जेको आहे सो घरनि खां ॿाहिरि कमनि कारनि में मसरूफ़ आहिनि। उहे पंहिंजे महबूब जे लाइ, पंहिंजे मक़सद जे लाइ, उहे चाहे केतिरा सीउ हुजनि, चाहे केतिरी थधि हुजे, उन में बि जेको आहे सो वेठा घुमनि,
उन्हनि जी अखियुनि में सम्झो त लुड़क आहिनि, उन्हनि जी अखियुनि में जेको आहे सो जर पियो थो वहे, ॾुखनि में था गुज़ारीनि। छाकाणि त उन्हनि ॾोथियुनि जे मथां को ॾुखु लहे ई नथो। उन्हनि खे पंहिंजे महबूब जी ॻोल्हा, उन जी तलाश ऐं पंहिंजे ॾुथ यानी महबूब ॾुथ ऐं जेको आहे सो तलाश, इहे सभु हिकु शइ जी सम्झूं त मानाऊं आहिनि। जेको माण्हू जंहिं बि ज़िंदगी जे किर्त सां का सलाड़ियल आहे, मिसाल तौर ते शागिर्द ॾुथ खे सम्झनि इल्म खे। जेकॾहिं को माण्हू धणी जी बंदगी में लॻियलु आहे, ख़ुदा जी, अलाह जी, रब जी, गॉड भॻवान जी, कंहिंजी बि हू जंहिंजो बि मञींदड़ आहे, उन जी बंदगी में लॻियलु आहे, त हू ईअं सम्झे त हुनजो वाहिद उहो आहे। शागिर्द जेकॾहिं उनखे अलामती माना में खणे थो त हुनजो इल्मु आहे। मतिलबु त असां ज़िंदगीअ जे कंहिं बि किर्त सां जेको बि पंहिंजो टारगेट ऐं महबूब जेको साम्हूं रखूं था, सो सम्झो त असांजे अखियुनि में उन महबूब जी जुदाई ऐं परे हुजण जे ॾुख में सम्झो त अखियुनि में ॻोढ़ा जेको सो मुसलसिल रहनि था, ऐं असां उन महबूब जी जुदाई में परे हुजण जे करे सम्झो त ॾुखनि में गुज़ारियूं था। ऐं उन्हनि जे मथां जेके माण्हू पंहिंजे महबूब जे इश्क में ॾुख में आहिनि, उन्हनि जे मथां सम्झ त ॾुखु लहे ई नथो, मुसलसिल उन्हनि जे मथां को ॾुखु आहे। अॻियां लाॻीता टे बैत इन जी साॻी माना में आहिनि। ॾिसो, मूं खाहोड़ी लखिया मूरां मैं माताम, यानी उहे असुल खां ई मातम में आहिनि। मूं उहे खाहोड़ी ॾिठा, परखिया, कयाऊं कयाम जो ॾोथी ॾुथ गॾु थिया। उन्हनि वञी मंज़िल कई, उन्हनि वञी पंहिंजे असुल टारगेट ते वञी पहुता, जिते ॾोथी ॾुथ लाइ गॾु थिया हुआ। मूं खाहोड़ी लखिया आयनि न आराम, मूं उहे खाहोड़ी ॾिठा जिन खे को आराम न पिए आयो। कयाऊं तन तमाम जो ॾोथी ॾुथ गॾु थिया। मूं खाहोड़ी लखिया सुम्हनि कीन पई, मूं उहे खाहोड़ी लखिया ॾिठा परखिया जेके सुम्हनि कोन पिया, उहे सुम्ही न पिया रहनि। समर कयाऊं सुञ जो ॾोरे ॾुथ लही विया उत वही जित निहायत नाहे का, यानी उन्हनि पंहिंजो समर, उन्हनि पंहिंजो मेवो उते वञी ॻोल्हे लधो जिते सुञ लॻी पई हुई। उहे ॾोरे ॾोरे वञी घुमी घुमी ॻोल्हे ॻोल्हे उन्हनि पंहिंजो जेको आहे समर, पंहिंजो ॾुथ ॻोल्हे लधो जिते सफ़ा सुञ हुई। विया उत वही, यानी उते हलिया विया जित निहायत नाहे का, यानी जिते का लिमिट ई न हुई, ऐं जिते का उन जॻह जेको आहे सो हद ई न हुई, उते वञी पहुता। पारिया पुछी आहे ख़बर खाहोड़ियुनि जी, ॾोथियुनि ॾूंगरा कंहिं पर ॾोरियो ॾुथ खे, यानी ए वांदा बेकार निकमा, वञ तूं खाहोड़ियुनि जी इहा ख़बर पुछी अचु त उन्हनि ॾोथियुनि कहिड़ी रीति ॾूंगर खे ॾोरियो ऐं ॾुथ खे वञी ॻोल्हियो, ऐं ॾूंगरनि खे ॾोरी करे उन्हनि खे कहिड़ी रीति वञी उन्हनि जेको ॾुथ ॻोल्हे लधो। वञी उन्हनि खां इहा ख़बरचार, उहा टेक्निक, उहा ॼाण पुछी अचु। तां वहूं वेही आहे अङण खाहोड़ियुनि जे, त तूं वञु वेही अचु खाहोड़ियुनि जे अङण ते। जोश ॾिनाऊं जीअ खे लिकाए लोकां, ॾोथियुनि कंहिं ॾुखां सुम्ही सुख न माणियो। त तूं वञी ॾिसी अचु, अङण खाहोड़ियुनि जे ॾिसी अचु त उन्हनि पंहिंजे जीअ खे सॼी दुनिया खां लोक खां लिकाए, पंहिंजे जीअ खे मन खे छो ऐं कहिड़ी रीति उन्हनि जेको आहे सो जोश ॾिनो आहे, ऐं ॾोथियुनि कहिड़ी सबब जे करे उन्हनि पंहिंजे उन्हनि सुम्ही सुख न माणियो आहे, उन्हनि खे मसइलो छा आहे उन्हनि जो। यानी त शाह साहिबु उन माण्हू खे चए पियो जेको वांदो वेठो आहे, जेको को कमुकार न पियो करे, उनखे चयो पियो त तूं वञु ॾिसी त अचु खाहोड़ियुनि जे अङण वञी उन्हनि खे ॾिसी अचु त उन्हनि कहिड़े सबब जे करे सॼी दुनिया खां लिकाए लिकाए पंहिंजे जीअ खे जोश ॾिनो आहे। ॾोथियुनि खे कहिड़ो ॾुखु आहे जो उहे सुम्ही सुख नथा माणीनि। वरी चए थो त तूं हॾ कुॼाड़िया संझे सायो न करीं, सवारा संड खणी खाहोड़ी विया आणींदे कया ॾुथ ॾूराणे ॾींहं जो, यानी तूं जेको आहे सो छो न पियो संझे में ई जेको आहे सो तयारी करीं हिननि सां गॾु वञण जी या ई पंहिंजो ॾुथ करण जी। यानी जॾहिं तूं जवान आहीं, तो में हिमत आहे, तो में ताक़त आहे, तो वटि वक़्तु आहे,
त उन्हनि ॾींहंनि में तूं छो न पियो पोरियो करीं, तूं उन पोरे में उन्हनि खावड़ियुनि सां गॾु ऐं जेके पोरे ते महिनत कश माण्हुनि उन्हनि सां गॾु वञण जी तयारी छो न पियो करीं। सुबुह जो सवेर सुबुह थींदे ई साझर ई उहे त पंहिंजा संड सांधारियूं ऐं पाणी जा सामान औज़ार उहे खणी उहे खावड़ी ते वेंदा हलिया। उहे जॾहिं वेंदा हलिया, उहे डूंगरनि ॾे विया हलिया, त पोइ तूं इन परे जेको परे ॾुथ ॾोरण जो जेको परे ॾे आहे जितां ॾुथ ॻोल्हे ॻोल्हे वठी था अचनि, उन ॾेह जी ख़बरचार उन्हनि जा पार पता उहे तूं किथां ते आणींदे। उन्हनि हू तूं अकेलो तूं ॾुथ कीअं त कंदे। लतीफ़ चवे थो त हीअ जेके पोरियत जेके तजुर्बेगार माण्हू आहिनि, जेके ऑलरेडी माण्हू जेके ॾुथ कनि पिया, तूं उन्हनि सां गॾु वञु ऐं उन्हनि सां गॾु वञी जेको आहे सो उन्हनि जी सथ सां गॾु तूं जेको आहे सो शामिलु थी। माउ खावड़ी हलिया दुखाए दूंहां, छपर जा सूंहां ॾोथियनि ॾुख चितायो, ॾोथियनि ॾुथ चितायो। ये मुंहिंजी माउ इहे खावड़ी आहिनि, उहे दूंहीं दुखाए इहे रवाना थी हलिया विया। दूंहीं दुखाए सां मुराद इहो आहे, हिकिड़ी त ज़ाहिरी माना इहा बि थी सघे थी त माना जंहिं जॻह ते रहिया उते राति रहिया, उते जेको आहे सो बाहि जेको आहे सो ॿारी हुई त उन जी जेको आहे सो काठियूं ॿाठियूं ॿरनि पियूं ऐं उन्हनि में धुआं अञा ताईं निकिरनि पिया, उहे विया हलिया मथां हाणे जिते जंहिं जॻह ते राति रहिया पिया हुआ उहा राति हाणे हिकु जॻह रहिया पिया, उहा त ख़ाली सुञी लॻी पई आहे, हाणे त उहे आहिनि ई कोन। या ॿी माना इहा बि थी सघे थी, ए मुंहिंजी माउ जिन माण्हुनि मुंहिंजे अंदरि में इश्क जी जेका सो दूंहीं दुखाई उहे दुखाए हलिया विया। जेके छपर जा जबल जा जेके मुश्किलात वारा जेके रस्ता हुआ उन जा जेके रहनुमा हुआ, सूंहां माना रहनुमा, छपर माना जबल, जबल जा छपर जा जेके रहनुमा हुआ, जेके सूंहां हुआ, अॻुवाण हुआ, मोहसिन हुआ, उन्हनि जे मन में ॾुथ हुयो, चित में ॾुथ हुयो, उन्हनि खे ख़बर हुई त इहो ॾुथ किथे ऐं कीअं पियो आहे। उहे माण्हू त विया हलिया। ॾोथी सा ॾोरीन जा जूअ सुई न ॿुधी, पासा मथे पाहिणे खावड़ी खोड़ीन, विया तित वोड़ीन जित निहायत नाहे का। यानी शाह साहिबु चए थो ॾोथी उहा जॻह वञी ॾोरीनि था जेका जॻह कॾहिं ॿुधी ई न आहे, ऐं जबलनि जे मथां पाइण माना जबल पथर वॾा छिपूं, उन्हनि जे मथां वञी अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञी खावड़ी पासा खोड़नि था, उते वञी वेहनि था जिते जंहिंजी का लिमिट ई न आहे, का हद ई न आहे, उन जॻह ते वञी पहुचनि था। पाणी मथे पेर कंहिं पर कड़ियो पेरीअ, यानी पाणी जेको हूंदो आहे दरिया जो नदी जो, उन मथे पेर कहिड़ी रीति जेको सो पेरी जेके हूंदा आहिनि, छाकाणि त चोर जॾहिं चोरी कंदा आहिनि न, उन्हनि जो पेर जेको आहे सो जेको लीको ॾिबो आहे ऐं मथां ढकबो आहे त उनखे पेर कड़णु चइबो आहे। लतीफ़ चए थो त जेके पार पता जेके आहिनि, इहे जेके ॾोथी आहिनि, इहे सम्झो त जेके विया आहिनि, सम्झो त उन्हनि जा पार पाणी जे उन्हनि जे पेरनि जा निशान पाणी जे मथां आहिनि। जेकॾहिं वेंदा हलिया त तूं कहिड़ी रीति उन्हनि जे निशाननि खे ढके ऐं संभाले रखंदे। पाणी मथे पेर कंहिं पर कड़ियो पेरीअ, लहरियुनि मां लतीफ़ चए सुहें लधाऊं सेर, इन भूअं संदो भेर पर परोड़नि ॾाखिड़ो। यानी त हिकु अहिड़ा ॾाह माण्हू आहिनि जेके इन पाणी जे मथां जेके पेरनि जा निशान आहिनि उन्हनि खे बि जेको सो कड़े था वठनि, उन्हनि खे बि सम्झो त लीके था वठनि, ऐं उहे सूंहां आहिनि जेके जिन असुलु रस्तो मार्ग ॻोल्हे लधो आहे त उन्हनि जी जेका भूं आहे, उन्हनि जेको रस्तो आहे, उन्हनि जेको दग आहे, उहो उन्हनि जी पर जेको सो परोड़नि ॾाढी ॾुखी आहे। मतिलबु त उन्हनि खे जीअं उहे माण्हू कनि था तंहिं खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। सो तंहिंजे करे तूं उन्हनि सां गॾु गॾु रहो। वरी चए थो सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे, ओसीअड़ो आहे खावड़ियुनि इन पंध जो। यानी जेके खरकणा जूं माना ॿ लिखियूं आहिनि, हिकिड़े त जेके छॿा आहिनि, ॿिया आहिनि जूता, जेको पंहिंजा सर थींदा आहिनि या जेको गाह थींदो आहे उन मां जेके ठहियल जेके हूंदा आहिनि, जेके जूता या छॿा, उन्हनि खे जेको आहे सो खरकणा चयो आहे। यानी पोरियत जेके माण्हू आहिनि उहे कॾहिं बि जूता लाहे करे सुख सां कॾहिं वेठा न आहिनि, हमेशह हर पल उन्हनि खे जेको आहे सो खावड़ियुनि खे पंध जो जेको सीअड़ो हूंदो आहे उन्हनि ते जेको आहे सो उन पंध जो उन्हनि खे हर वक़्तु जेको आहे सो हूंदो आहे, इंतज़ारु हूंदो आहे।
भकुलिया भुणनि दलक गॾियो धूड़ में, रातियां रुञ रहनि ॾींहं ॾोरण ॾूंगरे। यानी पंहिंजे जिस्म जे मथां बबूत मिटी लॻाए ऐं दलक माना उन्हनि जो लिबास धूड़ में गॾे पंहिंजे जिस्म जे मथां मिटी लॻाए बबूत लॻाए पिया घुमनि। राति जो रुञ में रहनि था ऐं ॾींहं जो ॾूंगरनि खे ॾोरीनि था। भकुलिया भुणनि दलक गॾियो धूड़ में, ॻाल्हियूं ॻहले लोक से पधर पई न कनि, का मुल आहे तन मूं पिरियां जी ॻाल्हिड़ी। यानी इहे उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजो जिस्म जे मथां बबूत लॻाए पिया था घुमनि ऐं पंहिंजे कपिड़नि जे मथां धूड़ ॼमी पई आहे ऐं उन्हनि जे अंदरि कहिड़ो इश्क़ आहे, कहिड़ी जेको आहे तांग ऐं सिक आहे। इहा ॻाल्हि गहलो जेको लोक आहे, जेको बेसम्झ जेका ई दुनिया आहे उनखे पधर अची कनि नथा। यानी उहा ॻाल्हि पंहिंजी साम्हूं ज़ाहिर नथा कनि, उहो अंदरि जो राज़ जेको आहे सो ॿियनि माण्हुनि जे अॻियां नथा रखनि। छाकाणि त उहो जेको आम माण्हू आहिनि उहा इहा ॻाल्हि सम्झे न सघंदो। का मुल आहे तन मूं पिरियां जी ॻाल्हिड़ी। यानी मुंहिंजे पिरीं जी जेका ॻाल्हि आहे उन ॻाल्हि जो जेको सो मुल उन्हनि वटि को आहे, हू सम्झी सघनि था त मुंहिंजे पिरीं जी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे इश्क में ऐं सिक में उहे जेको आहे सो ईअं तड़पनि था, लुछनि था, मुसलसिल जेको आहे सो पंहिंजो पाण खे फ़ना कयो जेको आहे सो पिया जबलनि में झंग में जेको आहे सो फिरनि ऐं इन झंग खे जाॻीनि। दोस्तो, तव्हांजी वॾी महिरबानी। असां अॼु हिते दास्तान पहिरें जा कुझु चूंड बैत पढ़िया आहिनि, एकड़ बेकड़ के बैत न पढ़िया आहिनि, बाक़ी तक़रीबन सभु बैत पढ़िया आहिनि। उमेद त तव्हांखे सम्झ में आई हूंदी ॻाल्हि। ऐं जेकॾहिं को माना सम्झ में न आई हुजे या को लफ़्ज़ असां ग़लति पढ़ियो हुजे या माना ग़लति पढ़ी हुजे त असांजी रहनुमाई कंदा, मैसेज कंदा, कमेंट कंदा ऐं असांजे इन वीडियो खे दोस्तनि ताईं पहुचाईंदा त जीअं लतीफ़ जो इहो फ़िक्र वधि खां वधि फैलिजे। ऐं असांजे इन चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजी वॾी महिरबानी। लख थोरा, सदा सलामत, साथ सलामत, हक़ मौजूद। महिरबानी।